सिंध जी तारीख़ में सूमरनि जो दौर इनफरादी हैसियत रखे थो। हिन ज़माने में सिंध जी तहज़ीब, तमद्दुन, अदब ऐं सक़ाफ़त जेका तरक़ी कई उहा तारीख़ जे वरक़नि में ज़िंदह रहंदी। हीअ पहिरीं सिंधी क़ौम आहे जंहिं अरबनि खां पोइ सिंध में मक़ामी हुकूमत क़ाइमु करे ख़ुदि मुख़्तियार थी राज कयो। सूमरनि सिंध ते 1051 खां 1351 ईस्वीअ ताईं पूरा 300 साल हुकूमत कई। हिन ख़ानदान जा जुमिले 20 हाकिम तख़्त ते वेठा, जिन सिंध जी आज़ादी, सालमियत ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ लाइ धारियनि सां जंगियूं जोटियूं। हिन ख़ानदान जे हर फ़र्द सिंध लाइ क़ुर्बानी ॾिनी, जिन मां दोदो सूमरो असांजी तारीख़ जो अज़ीम जर्नेल ऐं सूर्य सिपाही आहे, जंहिं असांजी क़ौमी आज़ादीअ लाइ सिर जो नज़रानो ॾिनो। दोदो सूंहं, सियाणप, सूरियाईअ जो मुजस्सिमो, हुबुल वतनी ऐं क़ुर्बानीअ जे जज़्बनि सां सरशार मुख्य सूरमो आहे, जेको असांजे क़ौमी किरदार जी बहितरीन नुमाइंदगी करे थो। संदसि जंगी कारनामा वतन जी राह में सरफरोशी ऐं क़ुर्बानीअ जे अवामी जज़्बनि जी सही तर्जमानी था कनि। दोदो सिंध जो हिकु लाफ़ानी ऐं लासानी क़ौमी हीरो आहे। हू मुहिबे वतन, वतन परस्त, गैरतमंद ऐं बाहिम्मत इंसान आहे। जॾहिं संदसि के वज़ीर खेसि सलाह ॾियनि था त पाण खां जबरी दुश्मन जा मुतालबा मञे सिंध खे आज़ाद कराइजे, तॾहिं ही ख़ुददार ऐं गयूर सिंधी सपूत चवे थो त सिंध जी तारीख़ इंसानियत जे शरफ़ जो हिकु मुक़द्दिस किताब आहे। ही मुल्क पंहिंजे इल्मी, अख़लाक़ी ऐं तमद्दुनी रिवायतुनि जे बाइस दुनिया जे साम्हूं झुकण लाइ पैदा न थियो आहे। दोदो सूमरो सिंध जे हाकिम भूंगर जो पलेठो पुट हो, जेको सिंध ते 1312 ईस्वी में राज कंदो हो। संदसि गादीअ जो हंधु रूपा ज़िले बदीन में हो। हिन जे ज़माने में मुल्क जी ज़रई, माली, हुनरी ऐं ॿी अंदरूनी उपत झझी हुई। मुल्क खुशहाल ऐं आबाद हो। कास्बियुनि ऐं कारीगरनि जी क़दरदानी कई वेंदी हुई। इन करे धंधे ऐं हुनर ज़ोर वरितो। उन वक़्तु सरकारी ख़ज़ाने में सालियानो 9 लख रुपया थींदा हुआ। ओचितो हाकिम मरी वियो। हुन पुठियां 2 ज़ालूं छॾियूं, हिकु सूमरी दोदे जी माउ ऐं ॿी लोहारी चनेसर जी माउ। सूमरनि दोदे खे पग ॿधाई, उन ते चनेसर खे कावड़ लॻी, छो त हू दोदे खां वॾो हो। चनेसर सिधो दिल्लीअ वियो त जीअं हिंदुस्तान जे हाकिम अलाउद्दीन खिलजीअ खे सिंध ते चाढ़े अचे ऐं दोदे खां हुकूमत खसे। उते समरकंद जो हाकिम अलाउद्दीन तुरमशीरीन दिल्लीअ जे ॿाहिरां खुप खोड़े वेठो हुयो। चनेसर खेसि पैसे ऐं संग जी लालच ॾेई सिंध ते चाढ़े आयो। हुन अचण सां ऐलान कयो त सिंध जो तख़्त चनेसर जे हवाले करियो ऐं बागुल जो संग मूंखे ॾियो। ज़ाहिर आहे त ही ॿई ॻाल्हियूं सिंध जे तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती रिवायत मूजिबि अणथिणियूं हुयूं। अञा बि पहिरीं शर्त मञण में कंहिं क़दुरु मसालियत हुई, पर ॿियो शर्त त तमामु ॾुखियो हो। पर उन करे दोदे जुरत, हिम्मत ऐं दिलेरीअ सां ॿिन्ही ॻाल्हियुनि मञण खां इनकार करे जंग जो ऐलान कयो। ॾाढी जंग लॻी, जंहिंमें काफ़ी सूमरा सरदार, साहड़ सुल्तान, जाम अबड़ो, साहू सोढो, ममट अबड़ो, जाड़े जा सरदार ऐं पसगिरदाईअ जा चङा मुड़स सिर ॾेई सराहा थिया। हिन जंग में दोदो सभिनी जो ॾढ ऐं भरजलो हो ऐं संदसि आधार ऐं आसरे ते ई ॿियनि पए जंगियूं कयूं। जॾहिं ॿियो को बि न बचियो, तॾहिं दोदो रुक जो संदरो ॿधी चढ़ियो। हू दिलेर ऐं दिलावर हो, कोपो ऐं कंधार हो। हू पंहिंजी ख़ासि टहांग हथियार खणी मैदान में आयो, जंहिंमें 7 तरारूं समेटियल हुयूं। हू शाही फ़ौज में जिथां थे लंघियो त पहा कढी थे छॾियईं। संदसि मुक़ाबिले जी कंहिंखे जुर्रत कान थे थी। अहिड़ीअ तरह हू रुगो 14 ॾींहं विढ़ियो। तुरमशीरीन ॾिठो त हाणे सिर थो वञे, सो चनेसर खे हकल कयईं। हुन कपतीअ भाउ दुश्मन खे हिकु अटकल ॾसी, जंहिंसां दोदे जी घोड़ी छलांग ॾींदे वञी भालनि सां लॻी ऐं दोदे जे जिस्म खे भालनि पूर्ण करे छॾियो। अहिड़ीअ तरह ही सुरमो शहादत जे रत में रची लाल थी पियो। इहो वाक़ियो 1227 ईस्वीअ जो आहे। दोदे जी जंग आदर्शी लिहाज़ खां सिंध लाइ महाभारत वारी जंग जो दर्जो रखे थी, जंहिंजा सूरमा संदन जोश ऐं जज़्बो सिंध लाइ बेहद मुक़द्दस आहे। वाक़ियाती लिहाज़ खां पंहिंजनि मुल्की मामलनि में ॿाहिरीं दस्तंदाज़ीअ ख़िलाफ़ दोदे जी हीअ जंग क़ौमी गैरत, ख़ुददारी, वतन परस्ती, दिलेरी, सचाई ऐं क़ुर्बानीअ जो ज़बरदस्त कारनामो आहे। दोदो सिंध जो अज़ीम सूर्य आहे, जंहिंजो नालो तारीख़ में ज़िंदह रहंदो। हीअ सिंध जो उहो सूरमो आहे जंहिं क़ौमी आज़ादीअ लाइ जंग कई ऐं सिंध जी लॼ खे सलामत रखियो। हिन वतन जी इज़त, क़ौमी गैरत, ख़ानदानी वक़ार, मुल्की आज़ादी ऐं रिवायत ख़ातिर सिर ॾेई असांखे ज़िंदह रहण जो हक़ ॾियारियो। इहो ई सबबु आहे जो संदसि शहादत वारे वाक़े जो पूरे समाज असर क़बूल कयो ऐं अवाम इहो ॾुख सिर्फ़ सूमरनि जो न पर पंहिंजो सम्झो। कुड़मियुनि, कास्बियुनि, पवारनि, बकरारनि, धनारनि, कुंभरनि, लोहरनि, समनि, सहतनि, गुजरनि, राणनि, कोरियुनि, मोचनि ऐं मर्दनि तोड़े औरतुनि
पंहिंजे हाकिम जे शहीद थियण में गम ऐं मातम कयो। दोदे जी शहादत रियासत जे हाकिम जी शहादत कान हुई, पर इहा शहादत सॼे मुआशिरे जी साथ धणी सरवाण जी शहादत हुई, छाकाणि त उहा वेढ़ सलामत शाहीअ जी ताक़त ऐं इस्तहसाल ख़िलाफ़ पोरियत हुनुरमंद ऐं वापारियुनि जे इत्तिहाद वतनियत ऐं क़ौमी सक़ाफ़त जी जंग हुई। इन करे ई पंहिंजे वक़्त जो हुकुमरान अवाम जे दिलयुनि जी धड़कन बणिजी वियो ऐं हूअ अॼु बि एतिरो ई मक़बूल आहे जेतिरो अॻे हो। को बि फ़र्द जॾहिं बहादुरी ऐं मुड़सी ऐं गैरत जो कमु कंदो आहे तॾहिं चवंदा आहिनि त मुड़स त को दोदो आहीं। मोहतरम इब्ने इलियास लिखे थो त सदियूं गुज़री वयूं आहिनि, मादरे वतन सिंध लाइ जेको किरदारु दोदो सूमरो अदा करे वियो आहे उन जो मिसाल अञा ताईं मिलणु मुश्किल आहे। जॾहिं बि सिंध जी धरतीअ लाइ गैरत ऐं शुजात ऐं हिम्मत, शान ऐं मान जो सवाल साम्हूं ईंदो आहे त सवाइ दोदे सूमरे जे ॿियो कंहिं बि सूर्य जो मिसाल ज़हन में नथो उभरे। दोस्तो, उमेद करियूं था त हीउ तारीख़ी किरदारु अव्हां खे यादि अची वियो हूंदो। दोस्तो, हीअ मालूमात अव्हां जी ख़िदमत में सिंध जा अवामी किरदार किताब मां पेश कई वई, जंहिंजो लेखक आहे दादा सिंधी। उमेद करियूं था त हीअ वीडियो अव्हां खे ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव ऐं उन्हनि खे हिन वीडियो में मेंशन बि ज़रूर कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।